अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। अॼु अव्हांखे हिकिड़े अहिड़े गीत जो मिसरो ॿुधायां थो जेको अॻु में मूं ॻायो हुयो, कहिड़ी सिंध खटियई मूंखे धार करे। दोस्तनि जी फरमाइश आहे, जिन में नवीद अहमद शेख आहिनि, सुभान लाशारी आहे ऐं कुझु ॿिया दोस्त आहिनि। उन्हनि जी फरमाइश आहे त उनजो हिकिड़ो मिसरो अव्हां ज़रूरु ॿुधायो त अव्हां जे ॾाढो पेश कजे थो। पसंदि अचे त लाइक ज़रूरु कंदा। ओ ॾुख मुंहिंजे खाते लिखी वियो आहे, मुंहिंजो चरियो नाम रखी वियो आहे। ओ ॾुख मुंहिंजे खाते लिखी वियो आहे, मुंहिंजो चरियो नाम रखी वियो आहे। मोहबत में मूंखे चोट ॾिनई, कोन कुर्ब जी काई मोट ॾिनई। वेठो रोडनि ते थोरो वॾो ज़ुल्म कई मूं सां, अहिड़ी तो कई को बि न यार करे। कहिड़ी सिंध खटियई मूंखे धार करे। वेठो रोडनि ते थोरो वॾो ज़ुल्म कई